माया तांजो डैंक एसी डिटेक्टर AKA मुसद्दिक शाह गोलण आया फनी वो भी सुराब ऐं गामू जी वीडियोस हाँ त असां ॻाल्हि पिया कयूं गामू ऐं सोराब जे वीडियोस जी घर जी भित मुंहिंजे घर जी भित। मुसद्दिक जी वीडियो में आयरनी एतिरी भरिजी वई जो ख़बर ई न पई पए त वीडियो फनी आहे सीरियस। मुसद्दिक अहिड़ो छा कयो जो नॉर्मी ग्रुप में थरथुलो मची वियो। हिन जे वीडियो जे टाइटल खे ॾिसी तव्हां इहो ई सोचींदव त आख़िर भला छा थो थी सघे हिन वीडियो में। अलीगुल किथे मिलंदो इन ई सोच में गुम थी वेंदो त शायद अलीगुल 360 ॾींहंनि खां लापता आहे। साॻी तरह जीअं जिब्रान रोस्टिंग मां नो ऑफेंस, साॻी तरह जीअं गामू कॉमेडी मां, साॻी तरह जीअं मुमताज मोलाई सिंगिंग मां। पर अब तुंहिंजो यूट्यूब चैनल 2016 जो ठहियल आहे ऐं अपलोडिंग तूं 2018 में शुरू कई आहे। 2 साल भला असगर खोसो जा हाउ टू मेक फनी वीडियोस वारा ट्यूटोरियल ॾिठई छा। सुरब वीडियो में गामू खे हाणे करोड़ व्यूज त हासिल करे वए, हवाले कॉमेडी भी हासिल कंदे ऐं कया गामू खे भी रोस्ट। सोराब तू डेली 7 मिनटनि जा वीडियो ठाहे छा थो ॿुधाइण चाहे? जेको तू ॿुधाइण चाहींदो असां थंबनेल में ही पढ़ी वठंदा आहियूं। इन लाइ सिंध मीम्स ऑफिशियल में पंहिंजा थंबनेल अपलोड कंदो कर। बाक़ी पैसा खपई त कैप्शन में पंहिंजो इजी पैसा जे अकाउंट वारो ऑप्शन भी अथई। सोराब पेज लाइ कंटेंट खुटी विया छा कयां? न बन मां कान कंदुमि ग़रीबनि जी हेल्प पे। सोराब आई अंडरस्टैंड तू टैलेंटेड आ, यू कैन डायरेक्ट वीडियोस, राइट स्क्रिप्ट, पर कॉमेडी न यार। तू कॉमेडी न कंदो कर, उन लाइ गामू आहे न। आरा भ्या कारा क्रीम वठी ॾे, असगर खोसा ॾंद त ॾे चप्पल मां कोको कढां, भिते भिते सां मिलियल आहे त तुंहिंजी स्क्रिप्ट हूंदी आहे न। अलीगुल किथे आहे यार, वीडियो ठाहिणो आहे। भले ओए अचां थोड़ी देर में। भले हा इहो वीडियो जेको आहे थोरो फनी भी करिणो आहे। भले हा बस थोड़ी देर में ही अचां थो, ठीकु आहे न। भले सोराब के कंटेंट क्रिएटर ऐं गामू के कॉमेडियन जेकॾहिं तव्हां चवंदो त तव्हांखे आयरनिकली लॻंदो। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, ही इज़ वेरी फनी क्रिएटर, ॾाढो आहे सभिनि जो। ईअं रिपीटेटिव कंटेंट त सफ़ा बि न आहे ठाहींदो। हा जेकॾहिं हिकिड़ी शइ हर वीडियो में लॻाइनि था त फनी त आहे। डेली वीडियोस जो अपलोड कंदा आहिनि यार। मुंहिंजी रगुनि में सरकेज़म एतिरी भरिजी वई जो मां सोराब सुमेरे खे बि कॉमेडियन आयरनिकली सम्झंदो आहियां। हा कॉमेडियन त आहे ई। जुनेद अकरम के जो ॾिसंदो आहे, सोराब सुमरो ऐं अलीगुल भाउ। तव्हांजो हो वारो प्रोग्राम ॾाढो मज़े जो हुयो, टिपिकल टॉक। ये लूज टॉक जी तो कॉपी बिल्कुल भी न हुयो। पर खैर तव्हांजा हाणे वारा वीडियो फनी न आहिनि रहिया, शायद गामू जो तव्हांजे वीडियोस में अचण खां पोइ। सोराब तुंहिंजी भिति गामू जी भिति सां मिलियल आहे, पर तव्हां ॿिन्ही मां कंहिंजो बि जोक कॉमेडी सां न। काश न भाऊ खे जेतिरी कॉमेडी करण थी अचे ओतिरा ई आइडियाज़ अचनि सां बोर न करण जा। वीडियोस त तव्हांजा लगातार कमिंग सून आहिनि ई, पोइ कम्युनिटी टैब में पोस्ट छो पियो करे। हा शायद मुंहिंजी हिन वीडियो ॾिसण बाद कमिंग सून हुजे सिंधी रोस्टर्स जो ह्यूमर। सोराब सुमरो विथ नजमा कावश। आई नो तव्हां पुराणा यूट्यूबर आहियो, बिल्कुल ही सिंधी फर्स्ट रोस्टर वांगुरु, पर टाइटल वीडियो जे शुरू में लगाइबो आहे। यकीन कर, हाँ यकीन ही त आहे तव्हांजी हिन वारी पोस्ट ते। दोस्तो जेको मां रिसेंट में वीडियो ठाहियो मूंखे अपील घुरिजे, उन में मूंखे ॾाढो हेट मिलियो ऐं बुरा बुरा ॾाढा कमेंट्स बि आया। त मां हिकिड़ी ग़रीबनि जी मदद ई कंदो आहियां ऐं उहे माण्हू मूं ते नथा सहनि। त मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त जेको मां वीडियो ठाहियो मां उहो सिंपैथी जे लाइ त बिल्कुल भी न ठाहियो। जेके माण्हू इहे सम्झनि था त मां सिंपैथी गेन करण जे लाइ थो ठाहियां त उहे बिल्कुलु ग़लति था सम्झनि। मूंखे अपील खपे, मूंखे अपील खपे। तव्हांखे अगरि चवणो हुजे तव्हांखे मुंहं ते चओ न, तव्हां लेसूड़े जहिड़ो मुंहुं खणी घुमंदा रहो। तव्हांखे चयो आहे मुंहं ते? न चयो न। ईअं तव्हांखे चयो अथई ईअं त तव्हांजी टिकणी 3 मुंडनि वारी कुमी आहे, हेॾां निकितल अथव हेॾां निकितल अथव, चयो अथई? हू छा थो सम्झे तूं शेरू? ख़ुशकीअ जो जानवर आहे या पाणीअ जो? साहिब हे नोद जानवर आहे, हिनखे डिफेंस में छॾ त बि साॻी ॻाल्हि आहे, सचल ॻोठ में छॾ त बि साॻी ॻाल्हि आहे। हा हे कुमीअ मुंहं ॾिस। हा नकु न आहे न त इंसान आहे न, नकु हुजे त माना अकुलु हुजे, नकु न आहे। यार कहिड़े क़िस्म जी कॉमेडी आहे? कंहिं बि जेको तव्हां माण्हू खे घुराए करे उनजी बॉडी शेम था कयो, उन रेसिज़म था कयो, उनखे कारा था चओ, उनजी नकु ईअं अथई जेको आहे। तव्हां चवंदा आहियो त असां माण्हुनि खे पैगाम ॾींदा आहियूं, त तव्हां माण्हू छा सिखंदा? ॿाहिरि वञी तव्हांजो वीडियो ॾिसी करे साॻियो ई ॿाहिरि वञी करे ॿियनि खे चवंदा नकु ईअं अथई, वार ईअं अथई, कारो आहे। तव्हां माण्हू छा सिखंदा? तव्हां चवंदा आहियो त असां पैगाम ॾींदा आहियूं त इहो ई माण्हुनि खे पैगाम ॾींदा आहियो। मूंखे इहो ई तव्हां पैगाम ॾींदा आहियो। बंदि कर हिनखे, बंदि करेसि। आया न वरी मस्किरा थियणु।